अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशीअ खां इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल चयो त सिंध जा हक़ घुरण तां सिंध कार्ड खेॾण जो मेणो ॾिनो वञे थो। हिकु वफ़ाक़ी वज़ीर सेनेट में सिंध ख़िलाफ़ तक़रीर कई जेका क़बूल नाहे। बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो त सिंध ख़िलाफ़ ॻाल्हाईंदड़ वज़ीर पंहिंजा लफ़्ज़ वापसि वठे ऐं माफ़ी वठे या उहिदे तां इस्तीफ़ा ॾिए। वफ़ाक़ी हुकूमत कमु करण बदिरां सियासत करे रही आहे। वफ़ाक़ी सरकार तनक़ीद जे तोपुनि जो रुख़ सिंध हुकूमत ॾांहुं करे छॾियो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशीअ चयो आहे त सिंध हुकूमत केरु थींदी आहे जेका बिजली ऐं गैस जा बिल माफ़ करे। सिंध जे हुकुमराननि खे अहिड़ा फ़ैसिला करण जो को बि इख़्तियार नाहे। पीपल्स पार्टीअ जा हुकुमरान तयारी करे वठनि असीं सिंध अची रहिया आहियूं। सेनेट में ॻाल्हाईंदे शाह महमूद कुरैशीअ चयो त अरिड़हीं तरमीम दफ़न करण असांजी हिकमत अमली ऐं सियासत न आहे। अरिड़हीं तरमीम जा सुठा पासा कल्ह बि क़बूल कया हुया, अॼु बि आहिनि। असांखे तअसुब जी बुई वफ़ाक़ मां अचे थी। वज़ीर आज़म ॿियनि सूबनि जो दौरो करे थो पर उन्हीअ खे सिंध अचण लाइ वक़्तु नाहे। शाह महमूद कुरैशी साहब ॿुधायो त फ़र्क़ु केरु पियो करे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब जो परॾेही वज़ीर जे बयान ते रद्द अमल। कराचीअ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुर्तज़ा वहाब चयो त कुरैशी साहब छा सिंध मां PTI खे वोट नाहिनि मिलिया। ख़ुदा जे वास्ते पंहिंजे टाइगर्स खे रोकियो ऐं कोरोना वायरस सां विढ़ण लाइ असां सां गॾिजी कमु कयो। पाकिस्तान रेंजर्स सिंध में आला सतह जो सिक्योरिटी इजलास। DG रेंजर्स सिंध मेजर जनरल इमरान अहमद बुखारीअ जे ज़ेर सदारत थी गुज़रियो, जंहिंमें कराचीअ समेत समूरे सिंध में सिक्योरिटी प्लान जो जाइज़ो वरितो वियो, जंहिं ते अवाम खे अपील कई वई त समूरे सूबे में अमन अमान क़ाइमु रखियो वञे ऐं हुकूमत जे अहकामनि जी ख़िलाफ़वर्ज़ी न कई वञे ऐं कानून लागू करण वारनि इदारनि सां भरपूर ताउन कयो वञे। नवाबशाह कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद सैयद मोहसन अली शाह पीपल्स मेडिकल अस्पताल नवाबशाह जे ट्रामा सेंटर ॿाहिरां मेन गेट क़ाइदे अवाम इंजीनियरिंग यूनिवर्सिटी नवाबशाह जे तावन सां लॻायल वॉक थ्रू सैनिटाइज़र गेट मां गुज़री उन्हीअ जो इफ़्तिताह कयो ऐं हुन चयो त कोरोना जहिड़ी मूज़ी वबा खां बचाव लाइ हिफ़ाज़ती तदबीरूं इख़्तियार करणु तमामु ज़रूरी आहिनि। मोरो शहर में गुज़रियल राति मोरो शहर जे हुज़ूरी पीर लॻ वकार वलद इब्राहिम लांगा जे घर जे ॿाहिरां बीठल मोटरसाइकिल नामालूम चाबी चोर काहे विया, जंहिंजी मोरो थाणे ते रिपोर्ट दर्ज कई वई। दरिया खान मरी भरिसां ॻोठ मुराद खोखर जे रहवासियुनि औरतुनि ऐं मर्दनि पारां नौशरफ फिरोज़ नवाबशाह बाईपास ते अॻूणे SHO दरिया खान मरी मोहम्मद अशरफ मेमणा ऐं नौजवाननि जे बिलाजवाज़ गिरफ़्तारीअ ख़िलाफ़ टायरनि खे बाहियूं ॾेई 2 कलाकनि ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। समय गाॾियूं बीही वयूं, जंहिं ते उन्हनि जो चवणु हुयो त असांजो नौजवान तालिब खोखर कोरट वियल हुयो त उन्हीअ खे कोरट ॿाहिरां गोली हणी खंबे खणी विया, जंहिंजो हिन महिल ताईं को बि ॾस पतो नाहे मिलियो ऐं मोहम्मद अशरफ मेमणा असांजे घरगिड़ी कमर ज़मान खोखर ऐं इसरार खोखर खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे, जंहिं ते उन्हनि जो चवणु हुयो त असांजे नौजवाननि खे आज़ादु कयो वञे। दरिया खान मरी पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन सूबे सिंध जे सदर खादिम हुसैन, चेयरमैन एजाज़ अहमद ऐं ॿियनि जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। सूबाई क़यादत मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ कोरोना जे दौरान ॾींहं राति ड्यूटी सरअंजाम ॾेई रहियो आहे, पर सूबाई हुकूमत हौसला अफ़ज़ाईअ खां बि लाचार आहे, जंहिं ते मुल्क जे ॿियनि सूबनि में सिहत जे मुलाज़िमनि खे केतिरियूं ई रियायतूं ॾिनियूं वयूं आहिनि, पर सिंध हुकूमत असांजे स्टाफ खे 1 महीने जी पघार बि बोनस ॾियण खां बि क़ासिर आहे। डिस्ट्रिक्ट ठट्टा पुलिस SSP ठट्टा जनाब डॉक्टर इमरान खान जे हिदायतुनि ते लखें रुपयनि जी मालियत जो गुटके में इस्तेमालु थींदड़ तमाकु सप्लाई करण जी कोशिश खे नाकाम बणाए छॾियो, जंहिंमें जवाबदार गुलाम शाह वलद इस्माइल शाह दाऊद चौरंगी लांडी कराचीअ जे रहायशीअ खे 1250 किलो गुटके में इस्तेमालु थींदड़ तमाक समेत गिरफ़्तार करे वरितो। डिस्ट्रिक्ट नौशहर फिरोज पुलिस जवाबदार इसरार हुसैन खोखर जे कब्ज़े मां हिकु बिना लाइसेंस गैर कानूनी पिस्टल हथ करे गिरफ़्तार करे वरितो ऐं कंडियारो पुलिस सद्दाम हुसैन सोलंगीअ जे कब्ज़े मां हिकु बिना लाइसेंस पिस्टल हथ करे गिरफ़्तार करे वरितो ऐं जॾहिं त कमरदीन चांडियो पुलिस जवाबदार गुलज़ार चांडियो खे जेको कंहिं केस में घुर्बल हुयो उन्हीअ खे गिरफ़्तार करे वरितो। अस्सलाम वालेकुम। जीअं मुंहिंजो नालो मोहम्मद बचल आहे, मां रिटायर जमादार आहियां पुलिस जो। अॼु सुबुह हेड कांस्टेबल PS लाखारो क़ाइम ख़ासि केॾी मूंखे फ़ोन कई, हींअर अचु तोखे साहब घुरायो। मां चयो हाज़ुर मां अचां थो, त मां चयो गुल अथनि हाणे सूबेदार सां ॻाल्हाए। जंहिं चयो तुंहिंजो दिमाग़ ख़राबु थी वियो आहे, माण्हू न फसे बाबा कंहिंसां फसे कई आहे, एतिरो चई SHO साहिब सां ॻाल्हाए। SHO साहिब जंहिं महिल मूंसां ॻाल्हायो त मूंखे चई हींअर थाणे ते पहुच।
मां चयोसीं कोई टाइम में मां अचां थो अधु कलाक महीने में ते मूंखे फिक्स टाइम ॾे मां चयो फिक्स मां 11 बजे पहुचां थो जॾहिं मां घरों निकितुसि 11 थिया मां प्रेस क्लब लाखा रोड जे साम्हूं गाॾीअ ते मोटरसाइकिल ते अचां पियो झाके में मूं गाॾी जीअं स्लो कई त क़ाइम ख़ासकेली हिकु पुलिस वारो ॿियो वक़्तनि में मोटरसाइकिल ते टपी आहे जिन जे पोयां 4 या 5 माण्हू अची मूं ते हमिलो कयूं उन्हनि में मूं चिटा सुञाता हिकिड़ो सलेमान पुटु धिंगाणू मरी 2 पुट अब्बास जा हिकिड़ो मांझी जो पुटु हुनजो नालो मूंखे हींअर घटि या अथनि घणा ज़हन तो विसरी वियो आहे उहे मां ॿुधायां थो अची विड़िया प्रेस क्लब जे साम्हूं जंहिंते पुलिस मूंखे घुराए ऐं हथ सां मुंहिंजी बेइज़ती कराई आहे ऐं मूं इज़त वारे माण्हूअ खे रिटायर हेड कांस्टेबल खे पुलिस हथ सां मारायो आहे ऐं इनजे चांडे साहिबु अॻु में पीरट में जंहिंमें आयो हो इन्हनि ई माण्हुनि जे चवण ते असां ते 2 कूड़ियूं एफआईआरूं कयूं आहिनि त तव्हां हिननि ते फायर करे आओ ॿी कूड़ियूं एफआईआरूं वगारो जंहिं केस मां असां हींअर आज़ादु थी विया उहो कोरट सॻो ई कूड़ो केस कयो उहे 2 केस जेके आहिनि हिन एसएचओ चांडे साहिबु कया हाणे तव्हांजो छा चवणु आहे? हाणे असांजो त मूं सां इंसाफ़ थिए जेकॾहिं न थियो सुबुह जो मां सरेआम हिते पाण बाहि ॾींदुसि पुटनि समेत जे न ॾिनमि त मां मरी वियो पुटु शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।